हलंदे फिरियो हलियो पे पर उन सां गॾो गॾु किताब लिखियईं मशहूरु किताब गुलिस्तान ऐं बोस्तान जा उहे किताब मौलनि खे पढ़ाया वेंदा आहिनि फारसी में आहिनि मक़सदु असांजो उन सिलसिले में उस्ताद आहे वो आशिक़ बि तमामु वॾो आशिक़ हुयो त आशिक़ हुअण जे हिसाब सां हिकु ॾे वेही कागज़ कलम खयो अथई कागज़ कलम खणी करे जीअं त रसूलुल्लाह जी नात चवां थो ॾिसूं जेको आहे त उहा मुंहिंजी नात क़बूल थिए थी या नथी थिए हाणे नात जो चवणु शुरू कई पर नात उन खां पूरी न पई थिए लाज़मी हिकु शेर हूंदो आहे वरी ॿियो शेर हूंदो आहे वरी टियों हूंदो आहे चौथों पंजो इहे रव वराणी हूंदी आहे इहे शेर हूंदा आहिनि हाणे इन शेरनि जे हिसाब सां नात चवे पोइ उन खां नात पूरी न पई थिए सुभाणे अल्लाह नात कहिड़ी बलगल औला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही टे इहे बंद चाधी चौथो ॾाह न पियो अचे वरते पियो बलगल औला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही शेख सादी जो सॼो ॾिहाड़ो गुज़रियो आहे इहे टे बंद चए पियो चौथो ॾाह न पियो अचे राति जो सुठो आहे भाग खुलिया न आमिना जो लाल ख्वाब में अची वियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में अची करे चवंदा ओ शेख सादी छा थो चवे या रसूलल्लाह तुंहिंजी नात चवां थो पर नात मुंहिंजी पूरी कोन थी थिए पाण फरमाऊं त कई ॿुधा चवे थो बलगल औला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हाणे चओ सल्लू अलैहि व आलिही सुभान अल्लाह हाणे इहो मार्के वारा चवंदा पर ॾेखारियो इहो किथे लिखियलु आहे क़ुरान में मां तव्हांखे अॻु ई चई आहियां त बाबा असां आलम जी ॻाल्हि बि मञींदासीं दरवेश जी बि मञींदासीं पंहिंजे पीर जी बि मञींदासीं न मञींदासीं बाक़ी अच इंशाअल्लाह तोखे किताब ॾेखारींदुसि जंहिंमें इन बलगल औलाद जो चौथों बंद हज़रत शेख सादी खे रसूलुल्लाह पाण ॿुधायो हुयो हाणे मां ॻाल्हि तव्हांखे शुरू में चयो नात जेका आहे जॾहिं नात तव्हां असां चवंदा आहियूं सवाब आहे या न आहे त नात रसूलुल्लाह जे हुकुम तहत हज़रत हसन बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु पढ़ी ॿुधाई आहे नात पढ़ण बि सुन्नत बणिजी वई नात ॿुधण वरी ख़ुदि रसूलुल्लाह खे ॿुधी उहा नात ॿुधण बि सुन्नत थी वई रसूलुल्लाह जी हदीस पाक पाण फरमाईंदा त जंहिं मां मोहम्मद करीम जी सुन्नत जियारी अहिड़े वक़्त में जो फतनो हुजे उन वक़्त में जॾहिं तव्हां उहा हिकिड़ी सुन्नत जियारींदा त अल्लाह से तव्हांखे 100 शहीदनि जो सवाब अता फरमाईंदो आहे हाणे जॾहिं नात हले थी हिते पाण प्रोग्राम वेठा रसूलुल्लाह जी नात वेठा पिया पढ़ो ऐं ॿुधो त पोइ लाज़मी हीअ पंहिंजी इहा महफ़िल बाबरकत आहे या न आहे भला असां ई तव्हां कीअं नात चवंदा आहियूं सुभान अल्लाह मां रुगो हिकिड़ो बंदर ॿुधाई त मां वधीक दोस्तनि खे यादि हूंदो पाण पिया ॿुधायो की मां वधीक कोन ॿुधाईंदो तव्हां इहे सम्झो अगरि हज़रत हसन छा चयो हज़रत हसन फरमायो वअहसन मिनक लम तर कत आइनी या रसूलुल्लाह तो जो रसूलो मुंहिंजे अख ॾिठो ई न ईअं न पर असां छा चऊं मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आसुहणो गुलन में जीअं गुल गुलाबी आसुहणो गुलन में बाबा गुल चवंदा हुया गुल खां त वधीक का सोनी का शइ आहे ई कोन मौलवी साहिब हिते छटिया में मां तव्हां सभिनी खे झलींदुसि ॿुधी छॾियो महिरबानी कयो इन ॻाल्हि ते अमल कयो ऐं ज़रूरु कयो उहो इहो आहे त अक्सर करे इस्तक़बाल खे गुल छटियो था ईअं न कंदा कयो इन जे करे इन्हनि जी निस्बत रसूलुल्लाह सां आहे इन्हनि खे जेका ख़ुशबू मिलियल आहे न उहा बि सम्झो त रसूलुल्लाह जे पघर मुबारक मां ॾिनल आहे रसूलुल्लाह जे उन सुवारी जे पघर मां हिननि खे इहा मिलियल आहे इन जो अदब कंदो इन शइ जो अदब कंदो इंशाअल्लाह अल्लाह हिन जे सदके तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो असां गुनहगार माण्हू आहियूं असां ऐबदार हुजे तव्हां असांजा ऐब ॿुधो त हिते वेहण जा लाइक़ी असां कोन्हियूं त तंहिंजे करे महिरबानी इन्हनि शइ जो ख़्यालु कंदा कयो आलमनि सभिनी खे बि गुज़ारिश इहा आहे इन शइ खां रोकींदा कयो झलींदा कयो त तव्हांखे गुल हा एतिरो तव्हांखे इख़्तियार आहे त पारायण तव्हांखे पर सुकल पारायण तव्हां पुछल पाराईंदा आहिनि वरी हिते असांखे निशान वठिजी वेंदा आहिनि
हेॾो खणी ईंदा पुछल पुछल सिधो हेॾो वरनि हिन जॻह ते ॻाढ़ा ॻाढ़ा निशान। तो महिरबानी करो अवाम खे चवणु पियो आहे त सुकल जो क़ाइदो हुजे, थोरो सुकल हुजे, पाणी में पुछल न सम्झो था ने कोन था अरे सुकल ई पुछल तव्हां ॿिए पासे ख़्याल त तव्हांजो कोन ॾियो हाणे महिरबानी करे सम्झायो। तो बहरहाल उहो महिरबानी करे इन्हनि शयुनि जो ख़्याल करणु। हाणे पढ़ो सवाल अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ने करामी अल्लाह से पंहिंजे महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ में फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर। ओ मिठड़ा मोहम्मद करीम असां तोखे कौसर अता फरमायो आहे। फसल्लि लिरब्बिका वन्हर। ओ तू अल्लाह जी इबादत फरमा, इन ला कुर्बानी कर। इन्ना शानिअका हुवल अबतर। बेशक तुंहिंजो दुश्मन बेनस्लो ऐं हमेशा हमेशा ख़त्म थियण वारो आहे। सुभान अल्लाह। हाणे हिन में अल्लाह से फरमाए थो इन्ना अअतैनाकल कौसर। इन्ना अअतैनाक ओ मुंहिंजा मौला असां तोखे ॾिनो छा अल कौसर, माना कौसर तोखे अता फरमायो। छा अता फरमायो आहे? हाणे कौसर छा आहे? कौसर जो माना हज़ारे, हिकिड़ी माना कौसर जी न आहे, पर तव्हांखे सम्झण लाइ थोरी बसि माना हिकिड़ी कौसर माना घणाई। छा घणाई? कंहिं शइ में घणाई। हाणे उहा कहिड़ी कहिड़ी शइ में अल्लाह से पंहिंजे महबूब खे घणाई ॾिनी आहे? सभु सुभान अल्लाह। अल्लाह ने फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असां तोखे घणाई अता फरमाई आहे। या घणाई कहिड़ी आहे? या रसूल अल्लाह तुंहिंजे शान में अल्लाह से घणाई अता फरमाई आहे। ॿियनि जो शान जी का हद आहे, पर मिठड़ा मोहम्मद करीम तुंहिंजे शान जी का हद आहे कोन। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ॿियनि जे नबूवतनि जे दलील अल्लाह से उन्हनि खे मौजज़ा अता फरमाया। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ॿियनि जा मौजज़ा 1 2 3 4 5 6 7 8 9 मौजज़नि जे नबूवत जे लाइ अल्लाह से उनखे मौजज़ा अता फरमाया। या रसूल अल्लाह जमल तुंहिंजो वारो आयो त तादाद जी ॻाल्हि आहे कोन, तोखे सर तापा अल्लाह से मौजज़ो बणाए करे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, नारे विलायत। क़यामत थी, क़यामत जब क़यामत थींदी न, क़यामत जे अंदर अल्लाह से हिसाब किताब कंदो। दुआ कयो अल्लाह से इन हिसाब किताब खां असांखे महफूज़ फरमाए। नबी से फरमाइनि था, नबी से फरमाइनि था, पाण फरमाइनि था त अल्लाह मुंहिंजे मथां हीअ महिरबानी फरमाई आहे जो अल्लाह से मुंहिंजी उम्मत मां 70,000 अहिड़ा माण्हू जेके बग़ैर हिसाब किताब जे अल्लाह से उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो, उन्हनि कॾहिं बि कंहिं ॿिए ते न भाड़ियो हूंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मथां उन्हनि भाड़ियो हूंदो। अबू बकर सिद्दीक़ तो फरमाया या रसूल अल्लाह थोरा छा आहिनि? थोरा आहिनि, 70,000 थोरा आहिनि। हिन तव्हांजे खोसकी वारे इलाइक़े में एतिरा आहिनि की इन्हनि जी आबादी आहे वधीक। हुननि साहबनि खे ख़बर हुई त अल्लाह से जन्नत, अल्लाह से दुनिया ऐं उक़बा सभु कुझु रसूल जे हवाले करे छॾी आहे। न त भला अल्लाह जो चवण जो ॻाल्हि ख़तम थी वई न, बसि हाणे पैगाम आहे रसूल जो, त इन करे एतिरी ॻाल्हि खोड़ आहे। पर न साहबनि खे ख़बर आहे त इन में वाधारो करे सघे थो, त आमना जो लाल करे सघे थो। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये तो तमाम थोरा जेके 70,000 बगैर हिसाब किताब जे जन्नत में वजन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा ओ मुंहिंजा साहिबो जेकर तव्हां ईअं था चओ त भला उन्हनि 70,000 माण्हुनि मां हिकु हिकु पाण सां गॾु ॿिया 70,000 जन्नत में वठी वेंदो। अब हाणे घणा ख़्याल कोन था तव्हांजे पासे सारियूं ॿारियूं नथियूं हलनि कोन। हिसाब किताब में सियाणा हूंदव न, माण्हू हूअं सियाणो हुजे न हुजे, सिंधी में चवणी आहे जंहिंजे घर में 4 दाणा तंहिंजा चरिया बि सियाणा।
हूं पाण त चढ़ण आहियूं कोन पर भला अॼुकल्ह फसल बसल लथा हूंदा पोइ तंहिं करे ओला अखियुनि तो लथांदो सम्झो बाबो 70,000 कंहिंजे 70,000 सां ज़रब ॾींदे त तोखे पाण ई जवाबु मिलंदो त केतिरा रसूलुल्लाह जा उम्मती बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। पर मां हदीस तव्हांखे ॿी पे ॿुधाई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त जॾहिं जो क़यामत थींदी त क़यामत जे ॾियारे ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जन्नतनि खे जॾहिं सफ़ुनि में बीहारींदो त सफ़ुनि ठाहे बीहो। सफ़ुनि ठाहिण खां बाद में तव्हांखे जन्नत में हलिणो आहे। उन टाइम ते उन्हनि जन्नतनि जूं सफ़ूं हूंदियूं 120 घणियूं हूंदियूं 120 सफ़ूं हूंदियूं। उन 120 सफ़ुनि मंझां मां मोहम्मद करीम जूं सफ़ूं हुजूं 80 बकाया ॿिन्हिनि जूं हूंदियूं 40 सफ़ूं। या रसूल अल्लाह उन्हनि जी ड्रेग घणी हूंदी सुभान अल्लाह। रसूल अल्लाह फरमाईंदा हुनजी इब्तिदा ओलह जे सिज उभरण वारी जॻह ते हूंदी इंतिहा हुनजी सिज लहण वारी जॻह ते हूंदी। हिकिड़ी हिकिड़ी उन में ईंदा 15-20 माण्हू ईंदा न घणा ईंदा हा दा हिक हिक में करोड़े माण्हू ईंदा। हिक सिफ़ में छा ईंदा 1-2 करोड़ न तव्हां करोड़ ईअं आम तरीक़े सां मां तव्हांजी ॻाल्हि सम्झायो। जेके पढ़ियल लिखियल माण्हू जेके मैथामेटिक्स ॼाणनि था उन्हनि जे हिसाब सां त तव्हां हिकिड़ो इंसान जेको आम वेठो आहे नी वेहे थो त इहो घणी थो जाइ संभाले त हुननि जो चवणु आहे त इहो घटि में घटि 2.25 फुट जाइ वालारींदो आहे हिकिड़ो माण्हू। पर जॾहिं बीहंदो आहे तव्हां सफ़ में बीहो मस्जिद में जेकॾहिं अचो था उते बीहंदो तव्हांखे उते पवंदो हितां जो टोटल हिक ॿिए जा एतिरो बीहण ॿिए जे बीहण जे ॿिन्ही जे विच ते टोटल 3.5 फुट जो फ़ासिलो हूंदो आहे। इहो हिकिड़ो माप जो तरीक़ो आहे। पर हाणे पहिरें त इहो मापियो त ओलो ई ओभर आहिनि घणो पर त इहो मापियो आहिनि घणो पोइ इन में तव्हां जॾहिं अंदाज़ो लॻंदो हिक सफ़ जे दर करोड़ हा इंसान मौजूदु हूंदा। अदा जेको रसूल खे अल्लाह फरमाए इन्ना अतैना कल कौसर मुंहिंजा महबूब मां तोखे कौसर अता फरमायो माना घणाई कहिड़ी घणाई त ॿियनि नबियनि जूं उम्मतूं जन्नत में थोरियूं वेंदियूं मिठड़ा मोहम्मद करीम तुंहिंजी तमामु घणी उम्मत जन्नत में वेंदी। सुभान अल्लाह सलात अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तव्हां असां आहियूं गुनहगार तव्हां असांजो हाल कोन्हे ॿियनि नबियनि जी उम्मतूं हुयूं उन्हनि जेको आहे त हिकु अधु गुनाह कयो त अल्लाह से उनजे करे उनजी उम्मतुनि खे तबाह करे छॾियो। अल्लाह तुंहिंजे मथां अज़ाब नाज़िल कया। पर तव्हां असां में कम बि सभु उहे चोरियूं बि सभु पाण में उहे ठगियूं बि सभु उन्हनि अॻियनि उम्मतुनि वारियूं पर उन खां पोइ बि बचाव आहे त कंहिंजे करे रसूल जे करे रुगो बचाव जी ॻाल्हि न आहे पर बचाव सां गॾोगॾु वर पाण खे वर फ़ाइदो बि तमामु घणो आहे। कीअं उहा फ़ाइदो ॿुधायांव वर रसूल जी ॿी हदीस पर सुभान अल्लाह नबी से फरमाइनि था हिकिड़ी उम्मत खे अल्लाह से अमल जो चयो कम जो चयो पर अल्लाह उन्हनि खे चयो त कमु कयो सुबुह खां ज़ुहर ताईं केसि ताईं कयो सुबुह खां ज़ुहर ताईं छा ताईं सुबुह खां ज़ुहर नमाज़ ॿुधल अथनि हा ॿेपहरी ज़ुहर पढ़ंदा हूंदो त पतो हूंदो अदाई आया न जेको माण्हू पढ़ंदो त हुनखे पतो बि हूंदो। बहरहाल रसूल फरमाईंदा त उन उम्मत फजर खां ज़ोहर ताईं अमल कयो पोइ जॾहिं उन फजर खां ज़ोहर ते अमल कयो अल्लाह से उनखे उनजो उजूरो ॾेई छॾियो। वर ॿी क़ौम आई हुनखे अल्लाह से फरमायो त ज़ोहर खां असर ताईं अमल कर उन कौम ज़ोहर खां असर ताईं अमल कयो अल्लाह से उनखे ज़ोहर खां असर ताईं जी मज़दूरी अता फरमाई। टी क़ौम अल्लाह से पैदा फरमाई आहे जेके अमल जे लाइ त चयो आहे त असर खां मग़रिब ताईं अमल कर उहा क़ौम असर खां मग़रिब ताईं अमल कंदी पर अल्लाह से उनखे सॼे ॾींहं जी मज़दूरी अता फरमाए थो उनखे अल्लाह से छा कंदो
सॼे ॾींहं जी मज़दूरी त पहिरीं क़ौम एतिराज़ कयो या इलाह आलमीन कम असां बि कयो हो, ॿी क़ौम बि जेका एतिराज़ कयो या इलाह आलमीन असां बि कमु कयो हो, असांखे फजर खां ज़ोर ताईं ॾी, असांखे ज़ोर खां असर ताईं ॾियो, उहा मज़दूरी ॾई। अलाह फरमायो ॿियो ख़बर मां तव्हां सां तय कयो हो त फजर खां ज़ोर ताईं तव्हां अमल कंदो त तव्हांखे हेतिरो सवाब या हेतिरो अमल जो उजूरो ॾिनो, तव्हांखे ॾिनुमि मुंहिंजा इलाह आलमीन तो ॾिनो बराबरि वाक़े तो असांखे उन उजूरे में असांजी मज़दूरी जेका हुई उन में का कमी कोताही कोन कई। वर्गनि खे अलाह फरमाए तव्हां ज़ोर ऐं असर जे विच ते जेको अमल कयो मां तव्हां सां तय हे कयो हो उहा मज़दूरी मिलियव, हा इलाह आलमीन उहा मज़दूरी मिली। पोइ जॾहिं मज़दूरी मिली आहे त पोइ हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे मां जेतिरो ॾियां, तव्हांखे जेको ॾिनो हूंदो उहो मुंहिंजो अदल हो, हिन उम्मत खे जेको ॾियां थो इहो मुंहिंजो फज़ल आहे। सहाबी अर्ज़ कया या रसूल अल्लाह, ये उम्मतूं कहिड़ियूं, ये उम्मतूं कहिड़ियूं? त नबी से फरमाईंदा त पहिरीं उम्मत यहूदियुनि जी आहे, ॿी उम्मत ईसाइनि जी आहे, पर टी उम्मत मां मोहम्मद करीम जी आहे। असां वटि टाइम बि थोरो, असां वटि हिसाब बि थोरो, असांजा अमल बि थोरा, पर उन्हनि में जेकॾहिं अलाह से उन्हनि खे थोरे थोरे अमल जो वॾो वॾो सवाब ॾिए थो त इहो कंहिंजे करे ॾिए थो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे। अब पोइ इहो अलाह जे तरफ़ां रसूलुल्लाह खे जेको वाइदो आहे त मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा महबूब मां तोखे कौसर अता फरमाया, घणाई अता फरमाया, घणाई आहे या न आहे? पोइ जॾहिं घणाई आहे त पोइ पाण रसूलुल्लाह जे चवण ते हलंदा वञे कोन हलंदा, रसूलुल्लाह जी तालीमात ते हलंदा वञे न हलंदा? हा त रसूलुल्लाह जी तालीमात जे मथां बि हलणो पवंदो, रसूलुल्लाह जी नस्ल वाट ते बि पाण खे हलणो पवंदो, इन सां गॾु रसूलुल्लाह जा गीच बि ॻाइणा पवंदा। सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा दुनिया जे तख़्ते जे मथां आया ई कोन। सुभान अल्लाह। अल्लाह से रसूलुल्लाह जो शान बुलंदो बाला फरमायो, पर रसूलुल्लाह सां जेका जेका शइ निस्बत में आहे उनजो बि शान निरालो। हिकिड़ा त माना ख़ुदि रसूलुल्लाह जी निस्बत में नसब में हुजनि उनजो शान निरालो, ख़ुदि रसूलुल्लाह जे औलाद शान निरालो, रसूलुल्लाह जा अज़वाज मुतहरात शान निरालो, रसूलुल्लाह जा सहाबी सुभान अल्लाह उनजो शान अल्लाह से अर्फ़। ईअं आया न आहे? इहो छाजे करे? रसूलुल्लाह जे निस्बत जे करे। छाजे करे? रसूलुल्लाह जे निस्बत। हाणे रसूलुल्लाह जे निस्बत जूं ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां, पोइ बसि रसूलुल्लाह जे शान जी हिकिड़ी हदीस बयान करे पोइ दुआ ख़ैर था पिया कयूं। सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत कैदा। छा नालो अथसि? रसूलुल्लाह जो ॿियो ॾाॾो आहे जंहिंजो नालो हज़रत इब्राहिम। ॿुधो अथव कोन? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम केरु? हज़रत उनखे ॿ घर वारियूं घणियूं? ॿ। हिकिड़ी जो नालो बीबी हाजरा, ॿी जो नालो बीबी सायरा, जेके पाण सिंधी में सारा चवंदा आहियूं, सारा या सायरा। बीबी सायरा ऐं बीबी हाजरा इहे ॿ घर वारियूं। बीबी हाजरा मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हो पुटु जंहिंजो नालो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, ऐं बीबी हाजरा मां जेको पुटु उनजो नालो हज़रत इसहाक अलैहिस्सलाम। छा नालो? इहो थोरो घणो ॻाल्हियूं यादि हुअणु घुरिजनि। तव्हां ऐं असां मुस्लमान आहियूं, जहिड़ो असां रसूलुल्लाह जो मञणु असांजे मथां लाज़मी आहे, अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह खां अॻियां जेके 1.25 लख नबी आहिनि सभिनि जे मथां ईमान आणणु असांजे लाइ लाज़िम आहे। ठीकु आहे न? हाणे बहरहाल मालूमात में तव्हांखे ॿुधायां, इब्राहिम जी हिकिड़ी घरवारी हाजरा, हिकिड़ी सायरा। हाजरा मां इस्माइल, भाई सायरा मां हज़रत इसहाक। पर वो हज़रत इस्माइल इसहाक में जवान थिया, जॾहिं जवान थिया त उन्हनि खे बि पुट थिया, उनखे बि छा थिया? पुट थिया, औलाद थी। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी एसि ताणी बीबी हाजरा जहान छॾे वई। जेको तव्हां मां हूंदो न ॿिनि घर वारनि वारो, जेको बि जोयो हूंदो उनखे ख़बर हूंदो त माइनि जी पाण में कहिड़ी मोहबत हूंदी आहे। वाह वाह। जेकॾहिं पकड़ हुजे त महिरबानी करे उनजी पुठी खोले ॾिसो। सुभान अल्लाह। हिकिड़े घर में रुगो खिलण जो आवाज़ ईंदो,
पाड़े वारो पानी घर वारे सां वियो कि बाक़ी हुन घर में रुगो जेको आहे त खिल ई खिल लॻी पिया ख़ुशी ख़ुशी लॻा तूं त जेको आहे ॾाढी निभागी रुगो थी विड़े कि हल हली पुछूं भला कहिड़ो को ॾस वो ॾस त मिले त ख़बर पए त इहो पाण में ख़ुशि था थियनि पिया कहिड़ी वजह आहे दरवाज़ो खटखटायो हुनखे चयो अदा ॾियो ख़बर यार असां त ज़ाल मुड़ुस एतिरो ठहियूं ई कोन था तव्हां भला एॾो ख़ुशी कीअं था रहो पिया वजह कहिड़ी आहे जहिड़ो कोन था कयो चवंदा सॼो ॾींहुं जहिड़ो कंदा चइबो खिलंदा छो चवंदा खिलंदा इन जे करे जो जंहिं महिल माई मूं वारी मूंखे वेलण हणंदी आहे न पोइ जेकॾहिं लॻंदो आहे त हूअ खिलंदी आहे जे न लॻंदो आहे त मां खिलंदो आहियां घरनि जे अंदरि हाल ठही वियो आहे या न आहे त हाणे जेके बचो या हूंदा त उहो त सुभाणे लाइ हूंदो अदा जेकॾहिं को हिते आहे त माफ़ करे महिरबानी करे ॻाल्हि थो तव्हांखे चवां त माना उन्हनि ॿिनि घर वारनि जो पाण में प्यारु छो जो साहेड़ियूं हुजनि हिकिड़े मुड़ुस जूं हुजनि त तंहिंजे करे हुनजी तबियत जे हिसाब सां थोरी मुखालफ़त रहंदी आहे हाणे इहा साॻी मुखालफ़त हज़रत बीबी हाजरा ऐं बीबी सायरा में हुई पर बीबी हाजरा जहान छॾे वई हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुट इस्माइल खे पुट ॼाओ जंहिंजो नालो हज़रत क़ैदार जंहिंजो नालो छा हो हज़रत क़ैदार वर हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम खे पुट ॼाओ जंहिंजो नालो हज़रत याकूब अलैहिस्सलाम वर ॿियो पुट ॼाओसि जंहिंजो नालो हज़रत यसू छा नालो हुअसि हाणे ॻाल्हि सम्झिजो हाणे छा थियो अचानक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॿाहिरि काॾे वियल हुया ॿाहिरि खां जंहिं महिल घर में दाख़िल थिया त इहे पोटड़ा नंढा इस्माइल जो पुटु क़ैदार ऐं हज़रत इसहाक़ जा ॿ पुट हज़रत याकूब यसू उहे ॿई खेॾी रहिया आहिनि पाण में टई ॼणा खेॾनि था पिया अचानक जो उन्हनि जी नज़र पंहिंजे ॾाॾे इब्राहिम जे मथां पई आहे त हज़रत क़ैदार रसूलुल्लाह जो ॾाॾो वठी करे भॼी करे वञी ॾाॾे ॾे वञे थो ॾाॾा ॾाॾा करे हुनखे चिंबड़े थो उते चिंबड़ण खां बाद में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे खणी करे हिन कुल्हे जे मथां विहारे थो छा थिए थो विहारे कुल्हे ते विहारे थो जंहिं महिल क़ैदार जी इहा ॻाल्हि ॾिठी हज़रत याकूब ऐं यसू उन्हनि ॿिन्हिनि ॾिठी त उहे बि ॾाॾा ॾाॾा करे वठी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि पहुता इब्राहिम अलैहिस्सलाम वटि पहुता त इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़े खे रखियो हिन कच्छ ते ॿिए खे रखी हिन कच्छ ते पर मंज़र कहिड़ो हुजे मंज़र इहो हुजे त क़ैदार कुल्हे ते आहे यासू ऐं याकूब ॿई हिन चेल ते आहिनि पर क़ैदार जा ॿई पेर मुबारक हिकिड़ो याकूब जे मथे ते हुजे ॿियो यासू जे मथे ते हुजे सुभान अल्लाह जंहिं महिल इहो मंज़र हज़रत बीबी सायरा ॾिठो न हुई त अल्लाह जे नबी जी घरवारी पर औरत बि साथ हुई गॾु हुई उहा औरत हुई त उहा परे खां ॾिसण खां बाद में इब्राहिम अलैहिस्सलाम खे चए पई त इब्राहिम हे कहिड़ो ज़ुल्म करे थियो कहिड़ो ज़ुल्म कयो अथमि पंहिंजे पोटनि खे कुल्हनि खे कयो अथमि पंहिंजे पोटनि खे पंहिंजे कच्छ ते कयो अथमि ज़ुल्म कहिड़ो आहे ज़ुल्म इहो कयो थी जो हाजरा जे पोटे जा पेर मुंहिंजे पोटनि जे मथां आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम त फरमाए थो सायरा रीस न कजांइ इहो क़ैदार मिठड़े मुहम्मद करीम जो ॾाॾो अथई इन जा क़दम हमेशह इन यासूब ऐं याकूब जे औलाद मथां हमेशह हमेशह रहंदा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे विलायत समझो ॻाल्हि माना जंहिं जंहिंजी रसूलुल्लाह सां निस्बत अल्लाह से हुन जो शान अॻे बयान बि करे छॾियो आहे अल्लाह से हुनखे अॻे अरफ़ो आला फरमाए छॾियो आहे ईअं आया न आहे हाणे पोइ त मोमिन मुस्लमान हे त रसूल जे ॾाॾनि जी अॻे जी ॻाल्हि आहे तूं त रसूल जे मथां कलमो पढ़ी थो पोइ जॾहिं तुंहिंजी निस्बत रसूल सां हूंदी पोइ ॾे ख़बर छा अल्लाह तो मूंखे ख्वार कंदो छा न अल्लाह ख्वार कंदो पर शर्त कहिड़ो आहे त रसूल सां उहा तुंहिंजी मुंहिंजी निस्बत हुजे उहा ॻंढियल हुजे उहा रसूल सां निस्बत कहिड़ी आहे मोमिन पका हुजूं उन सां गॾोगॾु जेका रसूल जी ॾसियल वाट आहे उनजे मथां हलो हलंदासीं त पोइ इनशाअल्लाह छा थींदो बेड़ा पार थी वेंदा सलाम पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि क़यामत जो ॾियारो हूंदो क़यामत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो जोश जो कन जलाल पंहिंजे जोश ते हूंदो सिज हेठि बीठो हूंदो माण्हू पंहिंजे पघर में ॿुढा बीठा उन ॾियारे ते सभु ख़बर हूंदी न मुंहिंजा हे गुनाह आहिनि माण्हू हाणे बचण जो को चारो ई कोन्हे अॼु अल्लाह जे साम्हूं पेश थियणो
हाणे उन ॾिहाड़े ते अलाह हिसाब वठंदो हिन जो वरितई हिन जो वरितई हिन जो वरितई हिसाब वठंदो वेंदो पर हिकिड़े शख़्स खां अलाह से हिसाब किताब कोन वठंदो अल्लाह से उनखे पंहिंजे मुंहुं वठी करे अल्लाह से उनखां पर्दे में हिसाब वठंदो अल्लाह से उनखे फरमाईंदो ओ मुंहिंजा बाना तो हे गुनाह कयो तोखे को शर्म हया न थियो वो बानो अल्लाह खे अर्ज़ कंदो इलाहल आलमीन मां गुनहगार आहियां ख़ताकार आहियां इंसान आहियां मूंखां गुनाह थी वियो आहे अल्लाह से उन खां ॿियो गुनाह हुनखे यादि ॾियाराए अल्लाह फरमाईंदो ॾे ख़बर तोखे हया कोन थियो शर्म कोन थियो तो मुंहिंजे मां रब अॼु हूंदे हे गुनाहगार ओ इंसान ॿीहर चवंदो इलाहल आलमीन इंसान हुयुसि गुनाहगार हुयुसि इब्ने आदम हुयुसि गुनाह थी वियो आहे अल मक़सद अल्लाह से उनके हर गुनाह याद ॾियाराइण खां बाद में अल्लाह से फरमायो ओ इंसान दे ख़बर तो के हया थियो या न वो इंसान साॻियो ई जवाब ॾींदो जॾहिं सभु गुनाह उन्हनि जे साम्हूं ईंदा हाणे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन इंसान खे फरमाईंदो ओ इंसान तो त हे गुनाह कया तोखे मुंहिंजे हुअण जो को हया न थियो पर मूंखे तोखे अज़ाब ॾियण में हया अची रहियो आहे इन जे करे हया अचे जो तुंहिंजो नालो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे नाले मुताबिक़ नालो आहे हाणे तुंहिंजो नालो मोहम्मद आहे तुंहिंजो नालो अहमद आहे तुंहिंजो नालो ताहा आहे तुंहिंजो नालो यासीन आहे तुंहिंजो नालो मोहम्मद मुज़म्मिल आहे हाणे तुंहिंजो नालो मुंहिंजे महबूब जे नाले ते आहे त मां अल्लाह खे हया थो अचे त हाणे मां तोखे जहन्नम में मोकिलियां तंहिंजे करे तव्हां तोखे जहन्नम में कोन थो मोकिलियां वञी करे जन्नत जे हवाले थी वञे सुभान अल्लाह हाणे अल्लाह जो ख़बर रसूलुल्लाह सां निस्बत जे करे पोइ गुनाहगारनि जा अल्लाह से गुनाह माफ़ फरमाए सघे थो ईअं आया न आहे पोइ अल्लाह जॾहिं अहिड़ो मिठड़ो मोहम्मद करीम ॾिनो आहे त पोइ उनजी तारीफ़ बि कंदासीं उनजे अचण जूं ख़ुशियूं बि मल्हाईंदासीं ऐं उनजे वसीले सां अल्लाह खां दुआ बि घुरंदासीं उनजे वसीले सां छा कंदासीं अल्लाह खां छा घुरंदासीं दुआ घुरे छा कंदा इलाहल आलमीन असांखे माफ़ फरमाए गुनाहगार आहियूं ख़ताकार आहियूं अल्लाह से ही असांजी मुसीबत असां खां दूर फरमाए ईअं चवंदासीं न चवंदासीं रसूलुल्लाह जी उम्र मुबारक 5 या 7 साल घणी उम्र आहे 5 या 7 साल पाण अम्मा हलीमा ने शुरू विझी जो पाण विलादत थी कुछ ॾियारनि खां बाद में अम्मा हलीमा खणी वई 5-6 सालनि जी उम्र में पाण वापसि करे आई वजह इहा आई जो अम्मा हलीमा ॾिठो रसूलुल्लाह जे शके सदर वाक़ियो वारो वाक़ियो जंहिं महिल पेश आयो त अम्मा हलीमा परेशान थी त हिकु त जेको आहे त सोणो बचड़ो ऐं जेको आहे त हिनखे अरबनि जो बचो मां जेको आहे ख़िदमत में हिते आंदो आहे सुभाणे हिनखे कुझु थी न पवे तंहिंजे करे वापसि ॾेई आए हाणे जॾहिं रसूलुल्लाह वापसि पंहिंजे घर आया कुझु ॾियारा मके में रहिया आहिनि पाण उते मौजूदु आहिनि अलाह जो करुण जो उन्हनि ॾियारनि में मके में ॾुकार छा थियो ॾुकार छा थियो ॾुकार खे पोइ छा कया ॾाढे ॻाल्हायो कोन था ॾुकार सम्झो था चइबो छा कया फसल न थिए ईअं न मींहुं न वसे पोइ फसल न थिए मन रुको तव्हांखे बि खाइण पीअण वारी ॻाल्हि यादि ॾुकार हर उन शइ जो नालो आहे जेका शइ तव्हां को अल्लाह खसे घटाए छॾे हया जो ॾुकार आहे माण्हू हया नथा कनि न नंढे जो अदब आहे न वॾे जो अदब आहे न नंढे जे मथां शफ़क़त आहे न वॾे जो हया आहे माण्हुनि में हया जो ॾुकार आहे आलिम जहान छॾे आहिनि पोइ वञी करे आस्ते आस्ते इल्मु खॼे पियो इहो छा आहे इल्म जो ॾुकार आहे चङा माण्हू ॻोठ में बिरादरी में इलाही हूंदा हुआ हर को ठाहिण जी कोशिशि कंदो हुयो हर को भलाई जी ॻाल्हि कंदो हो उहे जहान छॾे आहे पोड़ा वीचारा असांजा वियाह जा जेके बिरादरी में चङा भला हूंदा सुठी राह ते हलाईंदा नेकी जो ॾस ॾींदा उहे हलाया हाणे पोइ अॼु छोकिरा बचा न इहो इंसान जो ॾुकार ईअं आया न आहे दुआ कयो अल्लाह से इन्हनि फितरनि खां महफ़ूज़ फरमाए
वो अल्लाह से इहो अहिड़ो ॾुख इहो न ॾिजो सुभाणे माण्हू साम्हूं अची करे बीहनि हिन महिल त हाल इहो आहे न अॻे त चवंदा त बाबा दुआ कयो त अल्लाह साईं बचे खे नेक सालिह बणाए ऐं फर्मा बरदार बणाए इहा आहे न आहे इहा दुआ पर अॼुकल्ह जी छोरा था दुआ कनि इलाह आलमीन वारो अबो मुंहिंजो फर्मा बरदार बणाइजां इहो उबतो कमु थियो इहो ॾुकार आहे बाबा तो रुगो असां चीज खाधी मानी आहे न रुगो ॻाल्हि फेराए सेराए हिकिड़े ॾुकार मानी वारे खे वठंदा ॿिया असांखे यादि ई कोन्हे हमरा हो हमरा हुन हमरा खे चयो बाबा छा थो करे जी अॼुकल्ह रुगो क़ुर जे ॿिनि आयतुनि जे मथां तरतो जेको मुंहिंजो अमल आहे बाबा कहिड़ो क़ुर जूं ॿ आयतूं उन ते अमल थी जे हिकिड़ो अल्लाह फरमायो कुलू वशरबू खाओ पीओ रुगो इन जे मथां अमल आहे ॿियो अल्लाह से फरमायो ला तक़रबु सलात नमाज़ जे वेझो न वञो अड़े अॻिते त पढ़ जी बाबा हाली इन ॿिनि ते अमल कयां पोइ अॻिते ॾिसंदासीं त हिन करे मां थो पुछां ॾुकार तव्हां रुगो मानी वारो ॿुधायो था बाक़ी ॿिया ॿुधायो ई कोन था बहरहाल इहे सभु ॾुकार जा क़िस्म अल्लाह से ॿिनि ॾुकारनि खां छा महफ़ूज़ फरमाए अल्लाह से रहम फरमाए तव्हां असांजे मथां यार असां भला माण्हू ॾिठा ॻाल्हि सॼी असां तौर तरीक़नि वारा माण्हू ॾिठा जेके बिरादरी में वेहंदा त बिरादरी जो शान मान हुया पोइ जंहिं बिरादरी में वेहंदा न कंहिं जे साम्हूं उनजे साम्हूं को पुटु न हूंदो उनजे साम्हूं को माइट न हूंदो ॻाल्हि ख़ुदा कहाणी कंदा बिरादरी जे हिसाब सां सुठी ॻाल्हि कंदा असांजो उस्ताद साईं वारे जो उस्ताद साईं उस्ताद मौलाना मौलवी मोहम्मद सारे रहमतुल्लाह अलैहि सभु जो सुभाणे अल्लाह हे जेके सिकंदरी ॾिसो था न सिकंदरी आलिम सभु उन हिकिड़े जवान जो नतीजो अथव उनजो खुलूस उनजो नतीजो ओ अल्लाह से उनखे वॾो मर्तबो ॾिनो हज़रत पीर से रोज़े दड़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु हुजे उन दरगाह जो पेशमाम उन मस्जिद जो पेशमाम बि हुयो उन मस्जिद जो बि पेशमाम हुयो उन सां गॾु मदरसे जो मोहतमम बि हुयो पर इन सां गॾु अगरि फैसलनि कमेटी जेका पीर से जी तरफ़ां मंज़ूर हुई उनजो बि जेको आहे वॾो हो पर अल्लाह जो करुणो इहो फ़ैसिलो अचियुसि पंहिंजे पुट जो ॿिए कंहिंजो न कंहिंजो अचियुसि बिरादरी जो मामिलो हो उन में पंहिंजे पुट साईं हिदायतुल्ला उनजो फ़ैसिलो अचियुसि सरे आम सॼा जमात बीठी जो उनजे साम्हूं पंहिंजे पुट खे ॾोही विकीसे उनखे ॾोही करे उनखे ॾंड ॾेई करे उनखे उथारे सघो था साईं आया न उस्ताद हिदायतुल्ला खे साईं बाक़ाइदा रोआरे छॾ फ़ैसिलो कई जो साम्हूं ॿिया वेठा हुजनि ख़लीफ़ा पीर सिंह जा वेठा हुजनि मुअज़्ज़िज़ वेठा हुजनि सभु वेठा हुजनि त असांखे त अॼु मौलवी मोहम्मद सालिह खल लाहे छॾींदो आहे ॾिसूं था त अॼु पंहिंजे पुट जो फ़ैसिलो कहिड़ो थो करे पर उन ॾियारे ते पद पद हा वाकई मौलवी मोहम्मद सालिह हो जंहिंजी बरकत जे करे हिन महिल हज़ारनि जे तइदाद में तव्हांजे साम्हूं सिकंदरी आलिम बीठा हुआ अदा असां त अहिड़ा ॾिठा अल्लाह साईं ॿारहं ॾुकार खां महफ़ूज़ आहे अॼुकल्ह त को पुटु त छा पर जेकॾहिं माइट मिट हुजे यार उहो हिकु दफ़ो ॾींहं में उहो हिकु दफ़ो साल में उनखे 10 रुपया हथ ते रखी थी वञे हमरा त पोइ असां जहिड़ो हमरा हरू रुपयो उनजे बारे में कुल आणंदो ईअं न हुअणु घुरिजे था जेका ॻाल्हि आहे हक़ करणु मूंखे बाबा साईं फरमाईंदा हुआ पुट फ़ैसिला कजो पर शर्त इहो अथव इहा ॻाल्हि दिमाग़ में हुजेव कहिड़ी इहा हुजेव त फ़ाइदो या हिन धुर खे मिलंदो या फ़ाइदो हिन धुर खे मिलंदो पोइ तव्हां कंहिंजे करे था पिया पंहिंजी क़बरकारी कयो फ़ाइदो लाज़मी ॿिनि मां कंहिं हिकिड़े खे थियो न मूंखे त कोन थींदो जॾहिं मूंखे न थींदो कंहिंखे हिन दर खे या हिन माण्हू खे असांखे जॾहिं थियणो न आहे त पोइ जेकॾहिं नाहक फ़ैसिलो कंदा त पोइ छा थी वेंदो असांजी पंहिंजी क़बरकारी थींदी अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं हक़ सच जे मथां हलाए ऐं अल्लाह साईं हक़ सच जे मथां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए मां ॻाल्हि छा पई कई मके पाक में छा थी वियो ॾुकार अची रसूल जी उमिरि आहे 5-7 साल ॻोठ वारनि गॾिजी सॼी हाणे सिधो ॾुकार अची वियो आहे मींहुं वसे कोन थो असां फसल काॾां कयूं छा थिए ॿियो ख़बर तव्हां भला मींहं जे लाइ दुआ घुरो छा वॻा हा बसि कयो रहम वारी कहिड़ी बाबा से रहमतुल्लाह अलैहि कॾहिं बि मींहं जे लाइ दुआ करा त बाबा फरमाए त बाबा न अल्लाह रहम करे जेके मथो टूटी खुली पई त बंदि केरु कंदुसि तो इहो बसि भलाओ पाण ई ॾिसाईंदो पंहिंजे सां कई दफ़ा असां ॾिसंदा हुआसीं ईअं पंहिंजे में जेकॾहिं कंहिं पंहिंजे में घर में वेठा आबादो आहे घुरंदो आहे मींहुं अचे न बाबा न तरसो अलाह जो जेको आहे निज़ाम आहे पंहिंजे हिसाब सां अल्लाह सां रहम फरमाए ॾुकार अची वियो मके जे अंदरि ॾुकार आहे माण्हू परेशान थी विया सभिनि गॾिजी सोचियो त हलो हली काबे में अल्लाह खे हली करे अर्ज़ करो इलाह आलमीन असांजे लाइ महिर वारी का मींहुं थो वसा ॻोठ वारा जंहिं महिल आया हाणे काबे जे अंदरि उन टाइम ते बुत टंगिया पिया
लात मनात उज़्ज़ा वुद्द हुबल ये मुख़्तलिफ़ जेको आहे त बुत आहिनि इहे बुत जेको आहे त काबे जे अंदरि नसब लॻा पिया आहिनि के टंगिया पिया आहिनि जंहिंमहिल मके वारा आया अची करे उन जे अंदरि काबे जे अंदरि ॾिसनि हाणे अंदरि त आया हाणे कंहिं घुरनि हिकिड़नि जो लात खां घुरो ॿियनि जो न मनात खां घुरो टिनि जो त न बुत खां घुरो चौथनि जो त न हुबल खां घुरो हाणे पाण में इख़्तिलाफ़ थी पिया त कहिड़े अलाह खां घुरूं हालांकि अलाह त अकेलो मुंहिंजो वहदहू ला शरीक अज़ली अबदी रब आहे ॿियो त केरु कोन पर जीअं मुशरिकनि जो दौर आहे शिरक जे आलम में के बुत खां पिया घुरनि के हुबल खां पिया घुरनि पाण में इख़्तिलाफ़ थी पिया इख़्तिलाफ़ जे करे हाणे फ़ैसिलो केरु करे अचानक हिकिड़ो कोड़ो उठियो हो तो चए त छजो लात के मनात के उज़्ज़ा के बुद्ध के हुबल के इन्हनि सभिनी खे छजो हलो हली अब्दुल मुतलिब जे घराणे जे मथां हलो उन अब्दुल मुतलिब जे घराणे जे हली करे उन्हनि जवाननि खे तव्हां चवंदा त उहे तव्हांजे लाइ दुआ घुरंदा त अल्लाह तव्हांजे लाइ मींहुं वसाए छॾींदो सॼो ॻोठ भॼी करे अची हज़रत अब्दुल मुतलिब जे घर जे मथां आया दरवाज़ो खटखटायो अथऊं अंदरों हज़रत अली करमल्लाह वजल करीम जो बाबो अबू तालिब निकितो आहे अबू तालिब खे क़ौम चवे थी त सोना अबू तालिब महिरबानी कर असां सां गॾु काबे में हली करे असांजे लाइ दुआ घुर अबू तालिब जो फरमाए हे टाइम न आहे शाम जो अचिजो पर ॻोठ वारा वापसि वञी करे शाम जो अचनि था अबू तालिब खे अर्ज़ा कनि त साईं हली करे असांजे लाइ दुआ घुर मींहुं अल्लाह से वसाए अबू तालिब घर में अंदरि वञे थो अंदरों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी अचे थो रसूलुल्लाह जे हथनि में हज़रत अबू तालिब जो हथ आहे चीचा रसूलुल्लाह जी पकड़ियो करे अबू तालिब सिधो काबतुल्लाह जे अंदरि आयो जंहिंमहिल काबतुल्लाह जे अंदरि आयो आहे रसूलुल्लाह खे कच्छ ते खयो अथई रसूलुल्लाह खे खणी करे रसूलुल्लाह जी पुठी मुबारक खे काबतुल्लाह जे दीवार सां लॻाए करे अबू तालिब तो चवे इलाहुल आलमीन हिन सोणे जे सदके असांजे मथां मींहुं वसाए हिन सोणे जे सदके ते करे छा कर असांजे मथां मींहुं वसाए हदीस पाक में लिखियो पियो आहे त रसूलुल्लाह जी पुठी मुबारक जंहिंमहिल उन काबतुल्लाह जे दीवार सां लॻी आहे त उन टाइम ते ई ककर ठहणु शुरू थी विया सुभाणे अल्लाह छा ठहणु शुरू थियो ककर ठहणु शुरू थिया थोरी देरी मस गुज़री वई त बसि उन मां सॼो मको जेको आहे त मींहं सां जल थल थी वियो पर उन खां पोइ सम्झो सुभाणे अल्लाह अबू तालिब जॾहिं बि हले फिरे शेर चवंदो आहे त उहो शेर बुखारी शरीफ़ जे अंदरि बि मौजूदु आहे उहो अबू तालिब तो चयो सिमालुल यतामा इस्मतुल लिल अरामिली छा थो चए वबियद युस्तलकल गमाम बिवजही हिन सुहिणी सूरत वारे जे चेहरे जे वास्ते सां अल्लाह खां असां मींहुं घुरंदा आहियूं छा हिन सुहिणी सूरत वारे जे चेहरे जे सदके इन जे वसीले सां असां छा कंदा आहियूं अल्लाह खां मींहुं घुरंदा आहियूं सिमालुल यतामा यतीमनि जो इहो यार आहे पाण त यतीम बणी आया पर यतीमनि जी वाहर करण वारो मिठड़ो मुहम्मद करीम आहे इस्मतुल लिल अरामिली ऐं इन सां गॾोगॾु बेवाहन जी वाहर करण वारो मिठड़ो मुहम्मद करीम आहे हाणे इहो केरु थो चवे अबू तालिब हज़रत अली करमल्लाह वजल करीम जो बाबू रसूलुल्लाह जो चाचो जे सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह सां निभायो उहो रसूलुल्लाह जे लाइ इहे अखर थो चवे पर रसूलुल्लाह जी उमिरि आहे घणी 5-7 साल हाणे मां तव्हां खां सुवाल थो कयां तव्हां सही ॿुधाइजो त नबी सही